बिस्मिल्लाह रहमान रहीम। दोस्तों, अॼु लाइव अचण जो मक़सदु इहो आहे त अॼु सिंध कैबिनेट जो जेको सुभाणे इजलास थियणो आहे उन जा एजेंडा जारी थी, जंहिंमें सी जो इशू कोन हो ऐं सॼो ॾींहुं नेगेटिव माण्हुनि अलाए छा कमेंट कया, अलाए छा लिखियो, बेसब्रा माण्हू जिन खे सब्र कोन्हे को, उन्हनि खे इंतज़ारु करणु खपे। ही इशू नंढड़ा कोन्हनि। जिथे खरबे रुपया तव्हां घुरी रहिया हो उते गवर्नमेंट मैकेनिज़म ठाहींदी, गवर्नमेंट उहो मैकेनिज़म पेश कंदी कैबिनेट खे। कैबिनेट ऑलरेडी 6 अक्टूबर ते पंहिंजूं डायरेक्शन जारी करे चुकी। उन जे हुकुम ते हिकिड़ी कमेटी ठही जंहिंमें असां सी जा लीडर हुआसीं, गवर्नमेंट जा माण्हू हुया। उन रिकमेंडेशन पंहिंजूं पेश कयूं, उहे कैबिनेट में इंस्ट्रक्शन वेंदियूं, पोइ कैबिनेट उन ते फ़ैसिलो कंदी। पर मूंखे अफ़सोस आहे त असांजा माण्हू जेके बेसब्रा नेगेटिव हिकिड़ा इन इंतज़ार में वेठा त सी जे चेयरमैन ऐं उनजे मेंबरनि ते आङुर कीअं खणो। हाणे उन्हनि जे मुंहं में छा रहियो? मां कैबिनेट जो पनो हाणे ई तव्हांखे मोकिलियां थो। एजेंडा असांजी रखियल आहे एटम नंबर 4। एटम नंबर 4 में असांजी एजेंडा रखियल आहे, जंहिंमें प्रीवियस जेके इंस्ट्रक्शन हुयूं कैबिनेट जूं उन ते जेको होमवर्क थियो आहे उहो चीफ सेक्रेटरी पेश कंदो कैबिनेट में, पोइ जेको कैबिनेट फ़ैसिलो करे। तंहिंजे करे मां वरी बि उन्हनि बेसब्रनि माण्हुनि खे चवां थो सब्र कयो ऐं उन्हनि दोस्तनि खे बि चवणु थो चाहियां जेके असां में ट्रस्ट रखे वेठा आहिनि। मां चीफ सेक्रेटरी सिंध ते ट्रस्ट कयो आहे, सेक्रेटरी जीए ते ट्रस्ट कयो आहे ऐं मां मुसलसल उन्हनि सां राब्ते मां अॼु मां पर्सनली चीफ सेक्रेटरी सां राब्ते में रहियो आहियां, सेक्रेटरी जीए सां रहियो आहियां। इंशाअल्लाह ताला सी जी लीडरशिप मुतमिन आहे ऐं असांजा मसइला हल थींदा। पर जेकॾहिं का रुकावट थी त सी जो चेयरमैन जागे थो, निंड कोन्हे, तव्हां मूंखे जाॻाइण जी कोशिशि न कयो। तव्हांजी वॾी महिरबानी ऐं मां पंहिंजी ID ते एजेंडा जी कापी रखे रहियो आहियां। महिरबानी।